केमिस्ट्री क्लास ॾहों बाब ॿियों सबक सतों असासन जूं ख़ासियतूं ऐं इस्तेमाल प्रॉपर्टीज़ एंड यूज़िस ऑफ बेसिस। आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना। अव्हांखे सिंध स्कूल में भली ख़बर। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि जनरल प्रॉपर्टीज़ ऑफ बेसिस एंड यूज़िस ऑफ बेसिस। जनरल प्रॉपर्टीज़ ऑफ बेसिस असासन जूं आम ख़ासियतूं। Physical properties of bases have been described in the beginning of chapter. असासन जूं तबई ख़ासियतूं पिणु असां बाब जे पहिरें हिसे में डिस्कस करे चुका आहियूं। उन्हनि जी कीमियाई ख़ासियतुनि ते ॻाल्हि ॿोल कयूं त नंबर पहिरीं असासन जी कीमियाई ख़ासियत आहे तेज़ाबनि सां कीमियाई अमल। तेज़ाबनि ऐं असासन जो कीमियाई अमल तव्हांखे ख़बर आहे त असां हुनखे बेअसरी वारो कीमियाई अमल या तब्दीली वारो अमल न्यूट्रलाइज़ेशन रिएक्शन छॾींदा आहियूं। इन में असास ऐं तेज़ाब पाण में मिलंदा आहिनि त लूणु ऐं पाणी ठाहींदा आहिनि, यानी हिकिड़ियूं न्यूट्रल प्रोडक्ट ठाहे वठंदा आहिनि। मिसाल जे तौर ते पोटेशियम हाइड्रोक्साइड हिकिड़ो असास खयोंसीं, असां हुनखे सल्फ्यूरिक एसिड सां मिलायूं था, हीअ पोटेशियम निकिरंदी सल्फेट सां मिलंदी, पोटेशियम सल्फेट लूणु ठही पवंदो ऐं हितां H2 ऐं ही 2 H निकिरंदियूं हिन ॿिनि O सां मिलंदियूं त 2H2O पाणी जा 2 मालिक्यूल ठाहींदा। हिनखे बेअसरी वारो कीमियाई अमल इन लाइ चऊं था त हिन में असास ऐं तेज़ाब पाण में कीमियाई अमल करे हिक ॿिए खे न्यूट्रल करे पंहिंजूं आयन्स मटाए न्यूट्रल प्रोडक्ट ठाहिनि थियूं, तंहिंजे करे हिनखे न्यूट्रलाइज़ेशन वारो कीमियाई अमल चइबो आहे। असासन जी नंबर 2 कीमियाई ख़ासियत आहे अमोनियम साल्ट्स सां कीमियाई अमल। अल्कलीज़ या बेसिस रिएक्ट विद अमोनियम साल्ट्स टू लिबरेट अमोनिया गैस। अल्कलीज़ या बेसिस अमोनियम साल्ट सां रिएक्शन करे अमोनिया गैस ख़ारिज कंदा आहिनि। मिसाल जे तौर ते अमोनियम साल्ट आहे हिकिड़ो अमोनियम क्लोराइड या वरी अमोनियम सल्फेट, इहे अमोनियम साल्ट जा मिसाल आहिनि। हाणे इन्हनि सां तव्हां को बि असास कीमियाई अमल करायो, मिसाल जे तौर ते असां सोडियम हाइड्रोक्साइड खे अमोनियम क्लोराइड सां रिएक्शन करायोसीं त इहे सोडियम ऐं क्लोरीन पाण में रिएक्शन कंदियूं त सोडियम क्लोराइड लूणु ठही पवंदो। हीअ अमोनियम जेका आहे पंहिंजो हिकिड़ो हाइड्रोजन यानी प्रोटॉन हिकिड़ो छॾींदी, उहो तव्हांजे हिन OH खे ॾींदी त इहो थी वेंदो H2O। बाक़ी हितां अमोनियम मां हिकिड़ो प्रोटॉन हाइड्रोजन निकिरी वई त इहो हिते पोइ बचो अमोनिया गैस, इहा हितां रिलीज़ थी वेंदी। साॻे तरीक़े सां अमोनियम सल्फेट जॾहिं कैल्शियम हाइड्रोक्साइड सां मिलंदो त सल्फेट ऐं कैल्शियम पाण में मिली लूणु ठाहींदा, कैल्शियम सल्फेट। हितां अमोनियम पंहिंजा 2 प्रोटॉन या 2 हाइड्रोजन हिन OH2 खे ॾींदी, तव्हांखे हिते मिलंदो अमोनिया। सिर्फ़ु अमोनिया जा 2 मोल या मॉलिक्यूल हितां रिलीज़ थी वेंदा। तव्हांजो इहो OH2 हितां जा 2 हाइड्रोजन इहे पाण में मिली करे ठाहींदा 2H2O यानी पाणी। नंबर 3 कीमियाई जेको अमल थिए थो असासन जो, उहो आहे प्रेसिपिटेशन ऑफ हाइड्रोक्साइड्स। Alkalis precipitate insoluble hydroxide when added to solutions of salts of heavy metals such as copper, iron, zinc, lead या कैल्शियम। ॻरनि धातुनि जे लूणनि सां जेकॾहिं तव्हां असास मिलाईंदव त अणॻरंदड़ हाइड्रोक्साइड पैदा थी पवंदा। PPT जे तौर ते हाइड्रोक्साइड तव्हांजा ज़ाहिर थी पवंदा। मिसाल जे तौर ते कॉपर सल्फेट असां कयोसीं अक्वस फॉर्म में, उन सां असां असास मिलायूं था सोडियम हाइड्रोक्साइड त तव्हांखे कॉपर हाइड्रोक्साइड जी ब्लू PPT मिलंदी ऐं तव्हांखे लूणु मिलंदो सोडियम सल्फेट। हाणे तव्हांखे जेकी बि तव्हांजा ॻरा धातु आहिनि उन्हनि समूरनि सां जेको बि असास मिलंदो त तव्हांखे ॻरे धातु जो हाइड्रोक्साइड मिलंदो, यानी दाण दाण जी शिकिल में अणॻरंदड़ हूंदो। अक्वस सॉल्यूशन में उहो ज़ाहिर थी पवंदो। जीअं ज़िंक क्लोराइड खयोसीं, ॻरे धातु जो लूणु आहे, ज़िंक ॻरो धातु आहे। हाणे हुन सां सोडियम हाइड्रोक्साइड मिलायोसीं त सोडियम क्लोराइड तव्हांजो ठही पवंदो ऐं हेॾा ज़िंक हाइड्रोक्साइड ठही पवंदो वाइट PPT जी सूरत में। बुनियादी तौर ते तव्हांखे इहो यादि करिणो आहे त ॻरनि धातुनि जे लूणनि सां जॾहिं असांजो असास मिलंदो त ॻरे धातु जो हाइड्रोक्साइड PPT जी सूरत में मिलंदो ऐं ॿियो लूणु, त पोइ तव्हां ही समूरा जेके कीमियाई अमल आहिनि उन्हनि जी प्रोडक्ट पाण अख़ज़ करे सघो था। असासन जा इस्तेमाल नंबर पहिरियों आहे सोडियम हाइड्रोक्साइड। सोडियम हाइड्रोक्साइड खे मुख्य तौर ते साबुणनि जी तयारी में कमु आंदो वेंदो आहे। जेकी बि असांजा साबुण ठहियल आहिनि उन्हनि में सोडियम हाइड्रोक्साइड इस्तेमालु कयो वञे थो। नंबर ॿियो आहे कैल्शियम हाइड्रोक्साइड। कैल्शियम हाइड्रोक्साइड मां ब्लीचिंग पाउडर तयारु थियनि था। सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वाटर, सख़्तु पाणी जेको कड़ो पाणी थिए थो उनखे नरम करण जे लाइ, उनखे इस्तेमालु जोॻो बणाइण जे लाइ कैल्शियम हाइड्रोक्साइड जो इस्तेमालु थींदो आहे। एंड न्यूट्रलाइज़िंग एसिडिक सॉइल एंड लेक्स ड्यू टू एसिड रेन,
तेज़ाबी मींहं पवण जे करे असां जूं जेके डंडूं आहिनि या ज़मीन जेका आहे उहा तेज़ाबी थी वेंदी आहे। उनखे न्यूट्रलाइज़ करण जे लाइ पिणु कैल्शियम हाइड्रो ऑक्साइड जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। नंबर 3 आहे पोटेशियम हाइड्रो ऑक्साइड। अल्कलाइन बैटरीज़ जेके थियनि थियूं, हिकिड़ियूं आहिनि घर में जेके तव्हां वटि आम इस्तेमालु थियनि थियूं लेड स्टोरेज बैटरीज़, ॿियूं थियनि थियूं अल्कलाइन बैटरीज़, उन्हनि मंझि पोटेशियम हाइड्रो ऑक्साइड खे इस्तेमालु कयो वञे थो। नंबर 4 आहे मैग्नीशियम हाइड्रो ऑक्साइड। मैग्नीशियम हाइड्रो ऑक्साइड असांजे मादे में जेका तेज़ाबियत वधी वेंदी आहे हाइड्रोक्लोरिक एसिड जे वाधू मिक़दार सबबि, उन हाइड्रोक्लोरिक एसिड जे वाधू मिक़दार खे न्यूट्रलाइज़ करण जे लाइ मैग्नीशियम हाइड्रो ऑक्साइड खे इस्तेमालु कयो वेंदो आहे। मैग्नीशियम हाइड्रो ऑक्साइड मुख़्तलिफ़ दवाउनि जी सूरत में मिलंदो आहे, जिन खे असां एंट एसिड सॾींदा आहियूं। ऐं इन मैग्नीशियम हाइड्रो ऑक्साइड खे माखीअ जो जेको डंगु लॻंदो आहे उन जे इलाज में पिणु कमु आंदो वञे थो। नंबर 5 आहे एल्यूमिनियम हाइड्रो ऑक्साइड। एल्यूमिनियम हाइड्रो ऑक्साइड खे असां बाहि विसाइण वारनि औज़ारनि में इस्तेमालु कंदा आहियूं। नंबर 6 आहे अमोनियम हाइड्रो ऑक्साइड। अमोनियम हाइड्रो ऑक्साइड कपिड़नि ते गिरीज़ वग़ैरह जा जेके सणभा दाग लॻंदा आहिनि उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ पिणु इस्तेमालु कयो वञे थो। असांजो अॼोको लेक्चर असासन जूं आम ख़ासियतूं हिते पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।